मंशात खिलाफ इदारा एक्टिव थी चुका है ना यो सारा जो अमल है असां इन खे सारायूं था प्लस में टंडोला यार जे SSP जो भी सारा जो अमल है पर हुन जेके ही करप्ट SHO जेके पहिरीं भी मंशात हलाइण में वॾे में वॾो किरदारु अदा कंदा उहे हिन वक़्तु बि मुक़ररु आहिनि जेके बज़ाते ख़ुदि SSP जी पॉलिसियुनि खे बि नाकाम बणाइण चाहिनि था। हिन वक़्तु SSP टंडोला यार असांजे हिकिड़े उहिदेदार खे यूनिट जे उहिदेदार खे खणी बिना जवाज़ कंहिं बि शइ में उहो कोन्हे लिस्टेड कोन्हे ऐं उनखे बिना जवाज़ खणी उनखां 1.5 लाख रुपया तलब कयो वियो आहे ऐं न ॾियण जी सूरत में उन ते चर्च जो कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे जेको कोर्ट सगोरी मां उनखे असां ज़मानत कराए आज़ादु करायो आहे। असां SSP टंडोला यार ऐं DIG हैदराबाद खां इहो मुतालबो करियूं था त हिन वक़्तु सिंध जे अंदरि सिंध तरक़ी पसंद पार्टी ते 3 नुकाती जदोजहद हली रही आहे जंहिंमें मंशियात सिहत ऐं तइलीम आहे। असां सोचूं था त हीअ असांखे हिसाइण जी हिकिड़ी कड़ी आहे ऐं असां इन शइ जे सख़्तु तरीन मुखालफ़त करियूं था ऐं मुतालबो करियूं था त इन SHO जी इंक्वायरी कई वञे, रऊफ़ बेराणी जे केस जी इंक्वायरी कई वञे ऐं इन SHO खे हटायो वञे। असां प्रेस क्लब टंडोलियार ते ही जेके सवें साथी STP जा कारकुन एहतजाज करे रहिया आहियूं। ही तव्हां दोस्तनि खे टंडोलियार जे सहाफ़ियुनि खे शऊर रखंदड़ माण्हुनि खे ज़ाती ख़बर आहे त असांजे जेको आहे यूनिट सदर रऊफ़ बेराणी खे नाहक अगवा करे थाणे ते रखी करे हुन जे भाउ खां पैसनि जी डिमांड कई वई ऐं बाद में जॾहिं पैसा न ॾेई सघिया त हुन ते 1.25 किलो चर्च जो केस दाख़िल कयो। असां उन जे लाइ पुरअमन एहतजाज बि करे रहिया आहियूं ऐं असां मलक कमर जे ख़िलाफ़ कानूनी चाराजोई करे रहिया आहियूं, कोर्ट में एप्लीकेशन बि लॻाई आहे त ऐं ॿियो असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त मलक कमर खे हटाए हिन मामले जी शफ़ाफ़ जांच कई वञे। अगरि असांजो दोस्त कंहिं बि कम में मुलविस आहे त असां उन दोस्त खे पाण हिननि खे हाज़िर करे ॾींदासीं, जे न त मलक कमर खे हटाए ऐं मलक कमर ते तशदुद जी ऐं उनजे साथियुनि ते FIR थियणु खपे ऐं उनखे हटाए सस्पेंड कयो वञे। तव्हां दोस्त यूनिट जो सदर आहे यूनिट पाड़े जो रऊफ़ बेराणी जंहिं ते कूड़ो जेको सो केस दाख़िल करे मलक कमर दाख़िल कयो आहे। ही हिकिड़ो MQM जो हिकिड़ो टाउट हिकिड़ो आहे जेको माना हर चकर जॾहिं बि हिते जी पोस्टिंग थींदी आहे उते वंगार वहंदे असांजे साथियुनि खे हिसाइण थो चाहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी जेका असां उन ख़िलाफ़ु आहे। असांजो जेको एहतजाज इहो आहे त हिनखे मलक कमर खे जेको थो हटायो वञे। असांजो SSP साहब DIG हैदराबाद IG सिंध खां मुतालबो आहे त हिन वाक़ई जेका शफ़ाफ़ जांच कई वञे ऐं कूड़ो केस जेको आहे उहो वापसि वरितो वञे। ॾिसो असांजो जेको अॼु पुरअमन एहतजाज आहे उहो आहे SHO सेक्शन जे ख़िलाफ़ मलिक कमर जे ख़िलाफ़। SHO मलिक कमर पंहिंजे माना वर्दी जे ज़ोर ते पंहिंजे ॾाढ जी लठ ते असांजे यूनिट जे उनड़ पाड़े जे सदर रऊफ़ बेराणी ते कूड़ो केस दाख़िल करे उनखे सख़्तु तशदुद जो निशानो बणाए कूड़ो केस दाख़िल करे उनखे जेल हवाले करे छॾियो। अॼु असां हिन एहतजाज ते मुतालबो था कयूं DIG IG ऐं वसवारनि खां त हिन मामले जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। जे अगरि असांजो दोस्त ॾोही आहे त असां ख़ुदि ई पुलिस हवाले कंदासीं। जे असांजो दोस्त बेॾोही आहे त हिन SHO खे नौकिरी ताईं ख़तमु कयो वञे ऐं उन खां पोइ SHO खे वेहण सां STP वेहण कॾहिं कोन ॾींदी पंहिंजी कुर्सी ते। अॼु असां पुरअमन एहतजाज कयो आहे, सुभाणे असांजा जेके आहिनि ऑप्शन असां वटि पिया आहिनि। असां थाणे जो घेराव करे सघूं था, बुख हड़ताली कैंप लॻाए सघूं था, SSP ऑफिस जो घेराव करे था। मज़ाहमत जो नालो STP आहे, मज़ाहमत में कॾहिं झुकी न आहे ऐं इंशाअल्लाह ताला असां हिन SHO खे हटाए ईंदासीं। भाउ असां वियासीं पे स्टाफ तां आयासीं पे हाउस तां उथी बस सिपाही आया सिविल में असांखे बीहारनि नालो पुछा कनि खणी विया 1 पाइप ते 2 मिंट विहारे मोबाइल में विहारे सेक्शन ते खणी आहिनि। तलाशी वरिती आहे, का शइ कोन्हे निकिती असांखां। असांखे खणी विया उनमें लॉकअप कयो अथनि। लॉकअप खां पोइ 1:30 बजे SHO आयो आहे, नालो पुछा कयो आहे, मूंखे ॿाहिरि कढियो अथसि, हथकड़ियूं हणी पाइप में ॿधी मूंखे ज़ुल्म कयो आहे, तशदुद कयो आहे, मूंखे डंडनि सां विड़ियो आहे, मूंखां गार गंद कई आहे मां भेण ते बिला जवाज़ हरूभरू चर्च में चालान कयो आहे मूंखे।